नाज़िन टिंडो मोहम्मद खान जे इलाइक़े शेख भिरकियो समेत भरपासे जे ॻोठनि जे रहवासियुनि रोड न ठाहिण ख़िलाफ़ सरापा एहतजाज खणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हाफ़िज़ मेमन जी ही रिपोर्ट। नाज़रीन 30 सालनि खां शेख भिरकियो रोड न ठाहिण ख़िलाफ़ अॼु उते जी आवाम मदीन हैदराबाद रोड बंदि करे मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुज़ाहिरीन खां वीचार वठूं। एहतजाज है असां MNA MPA DC जेके डिस्ट्रिक्ट चेयरमैन सभिनी वटि ड्रोड़ी थकी पियासीं। अयूब होटल टू शेख भिरकियो रामला टू राज निज़ामानी रोड कोन ठहियो। इन्हनि ॿिन्ही UC जी पॉपुलेशन जे गॾाई वञे त 60,000 प्लस हूंदी। खाली राजू निज़ामानी ॻोठ जी 25,000 आहे। जेकॾहिं इहे पसगिरदई सॼी गॾाई वञे शेख भिरकियो गॾायो वञे त 60,000 प्लस आहे। ऐं 60,000 प्लस खे जेको आज़ारी कयो वियो आहे उनखे कोन थो ॾिठो वञे। सिर्फ़ु इहो ॾिठो थो वञे त हिन रोड ते 4-5 हज़ार माण्हू आज़ारी थिया आहिनि। जेके हीअ बीठा आहिनि काढ़नि में तकलीफ़ खाइनि पिया माण्हू कोन्हे के। कई सालनि खां ख़बर आहे सभिनी कंहिंजी हुकूमत आहे। एतिरे टाइम खां असांखे रोड रस्ता न मिले। हिन जा फंड जेके आहिनि अॻु मां रिलीज़ थी चुका आहिनि 2017-15 में आई थिंक 13 में, लेकिन अञे ताईं रोड कोन ठहियो आहे। राजोकोट डिस्ट्रिक्ट राजोकोट ॻोठ जेको आहे वॾो ॻोठ आहे। हज़ारनि जी मुंहिंजे ख्याल में 30,000 जी हुते पॉपुलेशन आहे। उहो रोड जेको आहे जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में ठहियो आहे। ऐं जेके हीअ ॻाल्हाइनि त कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था या बेसिकली ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था। चए त छा कयो आहे तव्हां नज़र ज़ियाउल हक़ साहब अगरि असांजे ॻोठ में अगरि रोड ॾिनो आहे त उन अॼु ताईं ॿी कंहिं हुकूमत न ॾिनो आहे। ज़ियाउल हक़ साहब ॾिनो आहे। संगत गॾिजी थी आहे जेको शेख भिरकिया खां वठी अयूब होटल ताईं ख़ासि करे हिन रोड जे लाइ अॼु खां 3 सालनि खां इहो रोड तव्हां ॾिठो आहे हालत। ऐं 10 सालनि खां वठी हिननि खे मिंटू बेडूं पिया कनि त हीअ न की MPA थो ॿुधे न की MNA थो ॿुधे। कूड़ा ॾटा कूड़ा दिलासा ॾियो जान छॾाए भॼो था वञनि। वोट वठण महिल त अचनि था बसि फलाणो रश आयो आहे, फलाणो वॾेरो आयो आहे, फलाणो चङो मीर आयो आहे, पीर आयो। हींअर असांजो को धणी कोन्हे को तव्हांखे रोड ॾियनि बसि। केरु बजे DC साहब जी ॻाल्हि आहे MPA MNA हींअर केॾा मरी विया या हिन लेगारी जो एक्सीडेंट जो सिंगल हिकिड़ी गाॾी वञे थी उन खां पोइ ॿी गाॾी जो क्रॉस को बि कोन्हे। ऐं हींअर सीज़न आहे हिन जी कमरनि जी साजनि जी जेका सीज़न थींदी आहे न उन में राति जो टाइम ते को ॿी गाॾी मटे कोन सघे। लेडीज़ आहे कई आहिनि रोड जे हादसा मामूली बणिया आहिनि। हींअर ताज़ा 2-3 माण्हू मुआ आहिनि। पर हीअ जेके असांजा नायल MNA MPA आहिनि न हिननि खे का बि चूंग कोन्हे न को के ग़रीबनि हर साल अचनि हिन वीचारनि कूड़ा दिलासा ॾियो ऐं हलिया था वञनि। मुज़ाहिरीन जा वीचार ॿुधा। कैमरामैन सब्तेन अली मेमन सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमन, मेरा TV न्यूज़ टिंडो।